मां चाहींदमि कि का भेण किथे मसरूफ़ आहे पैसा ॻाल्हाइण में, का किथे मसरूफ़ आहे, हिकिड़ी दफ़ा बसि पंहिंजे लाइ ताड़ियूं वॼाए छॾियो, पंहिंजी जद्दोजहद जे लाइ ताड़ियूं वॼाए छॾियो, पंहिंजे पाण खे पाण शाबाशी ॾियणु हाणे सिखी वठो। इहो इंतज़ारु करणु छॾे ॾियो कि कोई ईंदो ऐं असांखे शाबाशी ॾींदो। पंहिंजे पाण खे पाण शाबाशी ॾियो, पाण बीहो पंहिंजे लाइ, पंहिंजे हक़नि जे लाइ। असां वटि जॾहिं सेल में बि ख़वातीन, सेल हिकिड़ी कोशिशि आहे, हिकिड़ी अहिड़ी कोशिशि आहे जेकी इन मर्दाणे समाज में थाणनि में बि मर्द वेठा आहिनि औरतुनि जा मसला ॿुधण जे लाइ। औरतूं नथियूं पुॼनि ओसि ताईं, औरतूं सम्झनि थियूं कि अगरि असां पुॼंदासीं त मुआशिरो चवंदो कि इहा ग़लति औरत आहे, इहा थाणे ताईं कीअं पुॼी आहे। इन सेल जो सिर्फ़ु इहो ई मक़सदु आहे कि औरतुनि खे हिकिड़ो औरत दोस्त माहौल ॾिनो वञे, औरतूं उते पुॼी करे पंहिंजे मामलात खे रिपोर्ट करे सघनि। लेकिन अञा बि जेसि ताईं तव्हांजे अंदरि हिम्मत न हूंदी अची कंप्लेन करण जी, इहे इदारा तव्हां वटि घर हली न ईंदा। तव्हांखे पंहिंजे अंदरि इहा हिम्मत आणणी पवंदी कि ज़ुल्म के बर्दाश्त नाहे करणो। अगरि अॼु तव्हां ज़ुल्म के बर्दाश्त कंदा त सुभाणे तव्हांजी नियाणी बि ज़ुल्म के बर्दाश्त कंदी, ऐं को बि माउ इन ज़ुल्म के बर्दाश्त कंदे पंहिंजी औलाद खे नथो ॾिसी सघे। पंहिंजी नियाणियुनि खे मज़बूत बणायो, उहे कंहिंखां बि घटि कोन्हनि, उन्हनि में उहा ई सोचणु सम्झण जी सलाहियत आहे जेकी हिकिड़े मज़बूत मर्द में तव्हांखे नज़र अचे थी। मर्द हुजे, औरत हुजे या ख्वाजा सिरा हुजे, सभिनी खां पहिरीं असीं सभु इंसान आहियूं। सभिनी खां पहिरीं असीं सभु उहे इंसान आहियूं जेको सोचण सम्झण जी सलाहियत रखे थो। ॾाढी तकलीफ़ थींदी आहे जॾहिं नियाणियुनि खे घटि सम्झी उन्हनि खे घटि तालीम ॾिनी वेंदी आहे। तकलीफ़ थींदी आहे जॾहिं ट्रकनि जा ट्रक भरे ॾाज ॾिनो वेंदो आहे, लेकिन औरत खे तालीम न ॾिनी वेंदी आहे, हुनखे उनजी जेकी प्रॉपर्टी आहे उनजा राइट्स न ॾिना वेंदा आहिनि। असांखे हाणे इन जाहिलाना समाज मां निकिरणो पवंदो, कोई ॿियो न ईंदो असांखे कढणु। तव्हांखे मूंखे पाण पंहिंजे लाइ बीहणो पवंदो। हिकिड़ी औरत अगरि बीहे थी पंहिंजे हक़नि जे लाइ त उहा समूरे समाज जी औरतुनि जे लाइ बीहे थी। हाणे इहो ज़ुल्म जबर घणो थी वियो, ॿाहिरि अचो ॻाल्हायो। अञा बि मूंखे ख़बर आहे उहे औरतूं, उहे नियाणियूं जेके हिन मार्च जो हिसो बणजणु चाहिनि थियूं, लेकिन उन्हनि खे इजाज़त नथी मिले। उहे सिखनि थियूं कि असां बीहूं, अचूं, पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हायूं, लेकिन उन्हनि खे घर टपण जी इजाज़त नाहे। असांखे तेसि ताईं पंहिंजी आवाज़ बुलंद करणी आहे जेसि ताईं हिन पूरे मुआशिरे में हिकु बि औरत खे उनजी औरत हुजण जी सज़ा न मिलंदी।